नवाब खान जो फोन आयो खल दिमाग ऑफिसर को पुलिस आयो नवाब खान जी बिची में तो जी वट जीवी तो मौत उन्हनि जो न थींदो पर तव्हां जो थींदो। खुश थियण जी का ज़रूरत न आहे नवाब खान, अञा मां ज़िंदा आहियां। हाणे मां कंहिंखां कोन थो डिॼां। मां हिकु दिलेर ऑफिसर आहियां। अरे छा चई तुंहिंजी औकात कहिड़ी आहे? सबर करे करे 3 साल गुज़री विया आहिनि। बेख़बर अॼु आफ़्ताब नज़र कोन थो अचे। हाणे असांखां किथां बची वेंदे? अचई थी सिधी गोली। अदवारी कोई अड़िच कड़ा तपू पाण बि मथे हलियो वेंदो न आसमान ते आसमान